नाज़रीन, पनुआकिल में रोज़ानो चोरियूं मामूल बणिजी वयूं आहिनि। पुलिस चोरनि अॻियां बेवस बणियल आहे। हिक चोरी जा CCTV फुटेज SS न्यूज़ हासिल करे वरिता आहिनि। वधीक तफ़सील लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे तुफ़ैल आफ्ताब। जी तुफ़ैल, छा तफ़सील आहिनि? मां तव्हांखे ॿुधाईंदुसि पनुआकिल में रोज़ानो चोरियूं मामूल बणिजी वियूं आहिनि। पनुआकिल पुलिस चोरनि अॻियां बेवस बणियल आहे। गुज़िरियल राति पनुआकिल विच शहर मां दुआ चौक वटि नामालूम चोर जेको आहे रसूल बख़्श गोराई जी कबाड़ जी दुकान तां लोह ऐं रोक रक़म चोरी करे फ़रार थी विया आहिनि। जाइ वारदात जा CCTV फुटेज पिणु SS न्यूज़ हासिल करे वरिता आहिनि। फुटेज में चोरनि जा चेहरा साफ़ नज़र अची रहिया आहिनि, जंहिंमें चोर बिल्कुलु बाआसानी सां ताला टोड़े रहिया आहिनि। CCTV जी मदद सां पुलिस हिकु चोर खे गिरफ़्तार बि करे वरितो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ शहर जो मुख्य दाख़िली रास्तो आहे दुआ चौक ते। अहिड़ी कार्रवाई इंतिज़ामिया जी कारकर्दगी ते दाग़ बणिजी वई आहे। अहिड़ी सूरत हाल खां पोइ पनुआकिल जे शहरनि में पिणु ख़ौफ़ पकड़ियल आहे। जी तुफ़ैल आफ्ताब, तफ़सील ॿुधाइण लाइ अव्हां जी महिरबानी।